कोटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो पानी बिजली जी मुकम्मल लोड शेडिंग खिलाफ शहरी हिन मौतमार गर्मी की लहर में सरापा एहतजाज बणिजी आख़िरकार जुमशाही प्रेस क्लब अॻियां ज़ोरदार नारेबाज़ी करी पीअण जे लाइ पानी ॾियो जीअण जे लाइ पानी ॾियो जा नारा हणी एहतजाज कयो। एहतजाज जी अॻवानी मुनीर ब्रोई हाजी रफ़ीक जोखियो अब्दुल कादिर शेख हाफ़िज़ अफसार जलाली सूफी अब्दुल समन जोखिए फ़कीर अब्दुल कयूम जोखिए रेस रसूल बख्श जोखिए फारूक शेख मंजूर पालारी उस्ताद मोहम्मद कासिम जाखरे मोहसिन अली ब्रोई शाहिद अली ब्रोई ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजा चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी लापरवाही सबबि जुमशाही जी अवाम पाणी ऐं बिजलीअ जे लाइ तरसण लॻी। लाइट न हुअण करे पाणीअ जी किल्लत बि करण लॻी। जुमशाही जे ग़रीब अवाम हिक त बेपनाह महांगाई सबबि पिसजी रही आहे। ॿियो हिन गर्मीअ में लाइट जी डिघी लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे जंहिं करे पाणी जी शदीद खोट थी वई आहे। हिननि वधीक छो त करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल वाटर सप्लाई स्कीमूं बि रोलड़ जो शिकार थी वयूं आहिनि। शहर जी पुराणी वाटर सप्लाई लाइन बि हंधा हंधा टुटियल आहे जंहिं करे पाणीअ जी खोट बरक़रार आहे। अवाम पाणी पैसनि ते वठण ते मजबूर आहे। हिननि सरहदी वारनि खे अपील कंदे चयो त असांजी ही जाइज़ मसला फौरी हल करे जुमशाही जी अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वॾनि मसइलनि ते जेको कंटिन्यू ॻाल्हाईंदे दोस्त नज़र अचे पियो उन में आउं हिकिड़ो मुनीर ब्रोई खे आउं इहे दाद ॾींदुसि त इहो फुर्सत सां ॻाल्हाई रहंदो आहे। ऐं सोशल मीडिया जे दुरुस्त इस्तेमालु करण सां माण्हू काफ़ी मसाइलनि जो हल कढी सघे थो। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश है त तव्हां असांजे प्यारे दोस्त मुनीर जो इन्हनि जेकी मसाइलनि ते पाणी बिजली वग़ैरह ते जेको ॻाल्हाईंदो आहे इन ते हिन जो भरपूर साथ ॾींदा करियो। हाणे गुज़ारिश इहा आहे त आउं असांजी ज़िले जी इंतिज़ामिया असांजे मुंतख़ब